नाज़रीन हमारे से रहा आयो खबरचार वेब टीवी यहाँ आयशा हैदर। नाज़रीन NA 214 PSH 40 के शहर नवाब अली मोहम्मद में बल्दियाती इलेक्शन के हवाले से सियासी सरगर्मियों उरूज ते पहुंची वियूं आहिनि, जंहिं ते नज़रअंदाज करण ते ॻोठ लाल बख्श ब्रोही के रहवासियुनि ईंदड़ इलेक्शन में कंहिं बि सियासी पार्टी के वोट न ॾियण जो ऐलान कियो आहे। वधीक तफ़सीलुनि लाइ ॾिसूं था यूसुफ रिंच जी ही रिपोर्ट। NA 214 PSH 40 के शहर नवाब अली मोहम्मद में हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि, जॾहिं त बल्दियाती इलेक्शन के हवाले से सियासी सरगर्मियों उरूज ते पहुंची वियूं आहिनि। नवाब अली मोहम्मद भरिसां ॻोठ लाल बख्श ब्रोही जे रहवासियुनि ईंदड़ इलेक्शन में कंहिं बि सियासी पार्टियुनि खे वोट न ॾियण जो ऐलान कयो आहे। इन सिलसिले में ॻोठ जे चङे मुड़ुस मंज़ूर ब्रोही मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो नालो आहे मंज़ूर अली ब्रोही, नवाब अली मोहम्मद ॻोठ लाल बख्श ब्रोही धणी बख्श ब्रोही जो पुटु आहियां। मां पीपल्स पार्टी में रहियो आहियां, अॼु ताईं पीपल्स पार्टी में आहियूं बिल्कुलु, ऐं वोट बि असां पीपल्स पार्टी खे ॾिना। पर असांजा जेके ॻोठनि जा वञी हालत ॾिसो न, को बि तरक़ाइती कमु असांखे कुझु बि न मिलियो, को बि सहूलियत असांखे न आहे मिलियो, कुझु बि का ॻाल्हि न। को गैस जो सहूलियत आहे, न को रस्तनि जो सहूलियत आहे, न को स्कूलनि जो सहूलियत आहे, न को असांजे ॿारनि खे को का शइ सहूलियत आहे, न को वॉशरूम जो सहूलियत आहे, कुझु बि न आहे। को बि कमु असांखे पीपल्स पार्टी न ॾिनो आहे तरक़ाइती कम में। बिल्कुलु कंहिंखे बि वोट न ॾींदासीं, को बि असां वोटनि जो बाइकाट आहे। नाज़रीन बिल्कुल NA 214 PSH 40 के शहर नवाब अली मोहम्मद में सियासी सरगर्मी उरूज ते पहुंची वियूं आहिनि। इन सिलसिले में नवाब भरिसां ॻोठ लाल बख्श ब्रोही जे रहवासियुनि जेको आहे नज़रअंदाज करण तां इलाइक़े वासियुनि में मायूसी छायल आहे। उन्हनि ऐलान कियो आहे त ईंदड़ इलेक्शन में कंहिं बि सियासी पार्टियुनि खे वोट न ॾींदा। कैमरामैन अहमद रिंच सां गॾु खबरचार न्यूज़ नवाब अली मोहम्मद।